अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं आहियां हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे सुण सनयो उनसी। मौज़ू इंटरव्यूज़ मुरतब निसार शाहीन, छपाईंदड़ पूरब पब्लिकेशन लाड़काणू सिंध, छापो पहिरियों 2009 ईस्वी। इंटरव्यू आहे हीरो ठक्कर। पूरो नालो हीरो ठक्कर, वल्द ॼेठामल, तारीख़ 2 मार्च 1943 ईस्वी ते हैदराबाद सिंध में ॼाओ। विरहाङे खां पोइ मिटनि माइटनि सां गॾु हिंदुस्तान लॾे वियो। हिंदुस्तान जे नाले वारनि सिंधी अदीबनि में शुमारु थिए थो, जेतोणीकि संदसि शहरी मजमूओ गोलियूं छपियल आहे, पर सिंधी अदब में खेसि क़ाबिल मुहक़िक़ ऐं नक़ाद वारी हैसियत, सुञाणप ऐं मञता हासिलु आहे। संदसि तहक़ीक़ी किताबनि काज़ी कादन जो कलाम ऐं भेरूमल महरचंद ते हिंदुस्तान जे तालीम खाते पारां इनाम ऐं फेलोशिप ॾिनी वई। भारत जे प्रेसिडेंट वटां खेसि शील्ड पिणु मिलियल आहे। ऑल इंडिया रेडियो ते सिंधी यूनिट जो इंचार्ज पिणु रही चुको आहे। इंटरव्यू पैनल डॉक्टर नवाज़ अली शौक़, ताजल बेवस, ताज जोयो, डॉक्टर सलेमान सोलंगी, इदरीस जतोई ऐं निसार शाहीन। निसार शाहीन साईं, सभ खां पहिरियां ई त मां इदारे पूरब पारां सिंध अचण ते अव्हांखे भलीकार चवां थो। साॻिए वक़्तु अव्हां जो थोराइतो आहियां जो अव्हां असांखे पंहिंजे क़ीमती वक़्त मां कुझु घड़ियूं असांजे नाहे कयूं। महिरबानी। सभ खां पहिरियां ई उहो पुछणु चाहींदुसि त अव्हां हिते सिंध में अची छा था महसूसु कयो, पंहिंजा अहसास ॿुधायो। हीरो ठक्कर। सिंध अची ईअं पियो महसूसु थिए ॼण अॻु हिकु साहु खणंदा आहियूं ऐं हिते अची सव साह पिया खणूं। सव साह खणण सां जेका ज़िंदगी महसूसु कजे त तव्हां उनजो तसवुरु कयो त अहिड़ो ई अहसासु थी रहियो आहे। निसार शाहीन। तव्हांजे हिते अचण जो मक़सदु कलोड़ा दौर वारे सेमिनार में ख़ासि तौरु शिरकत करणो हो। उन सेमिनार बाबति तव्हांजी कहिड़ी राय आहे? हीरो ठक्कर। उहो सेमिनार कामयाबु सेमिनार हो ऐं उहो हिकु ज़रूरी सेमिनार हो जेको सिंध जी तारीख़ ते आहे। असां लाइ उहो घणी ज़रूरत आहे त असां सिंध जी तारीख़ खे सम्झूं। हीउ सेमिनार त फ़क़ति सिंध जी तारीख़ जे हिकु दौर ते हो। मां त चवंदुसि त सिंध जी तारीख़ जा जेके बि जुदा जुदा दौर आहिनि उन्हनि ते बि अहिड़े क़िस्म जा सेमिनार थियणु घुरिजनि। निसार शाहीन। सिंध में सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे हवाले सां त को ख़ासि कमु कोन पियो थिए या तवजो नथो ॾिनो वञे, पर तव्हां वटि हिंदुस्तान में रहंदड़ सिंधियुनि वटि सिंध जी तारीख़ जे हवाले सां केतिरे क़दुरु कमु थी रहियो आहे? हीरो ठक्कर। हेसि ताईं इंडिया में सिंध जी तारीख़ बाबति कुझु थोरा माण्हू लाॻापियल हुआ जिन खे तहक़ीक़ जो शौक़ु आहे या जिन जो इल्मी लाड़ो उन पासे आहे। जेके एकेडमिक्स आहिनि उन्हनि में उहो लाड़ो हो। बाक़ी असां वटि तख़लीक़ी अदब लाइ चाह वधीक हो, पर हींअर ताज़ो नई हिकिड़ी फेनोमिनन ॾिठी वई आहे त सिंध जी तारीख़ लाइ चाह वधियल आहे। जेको अॻियूं लाड़ो हो मां ॾिसां पियो त उहो रिवर्स पियो थिए। हींअर कहाणी या कविता वारी साहत खां वधीक दिलचस्पी तहक़ीक़ी तारीख़ी ॻाल्हियुनि ॾांहुं वधी रही आहे। न रुॻो लेखक तबिके में, पर असांजी जेका नई जनरेशन आहे, जेका असांजी नई टही आहे, उन्हनि में बि पंहिंजूं जड़ूं त असां केरु आहियूं, ज़माने मकान में सिंधियुनि जी हैसियत कहिड़ी रही आहे, असां छा हुआसीं, हीअं छो थिया आहियूं, अॻिते छा थियणो आहे, इहे सवाल अॼुकल्ह जो नऊं सिंधी नऊं नसुल सोचे थो। उन करे पंहिंजी तवारीख़ पंहिंजी माज़ीअ ॾांहुं हू निहारे रहियो आहे। इदरीस जतोई। हिंदुस्तान में मुख़्तलिफ़ ॿोलियूं आहिनि। तख़लीक़ी तोड़े तहक़ीक़ी अदब जे हवाले सां कंपीटिशन आहिनि। उतां जी ॿोलियुनि जे भेट में जेको सिंधी अदब तख़लीक़ थिए पियो उहो केतिरे क़दुरु मयारी आहे? हीरो ठक्कर। अदब जूं घणी शाख़ूं आहिनि। कविता आहे, कहाणी आहे, नाविल आहे, अदबी तनक़ीद लिटरेरी क्रिटिसिज़म आहे। उन्हनि में मां सम्झां थो त जेसीं ताईं कहाणीअ में नई कविता जो वास्तो आहे या अदबी तनक़ीद जो वास्तो आहे त उन में असां ईअं महसूसु कयो आहे त नेशनल लेवल ते
ईअं वञी ॻाल्हि बीठी आहे त असां ॿियनि ॿोलियुनि जे बराबरि आहियूं। ईअं कोन चइबो त को उन्हनि खां घटि आहियूं, पर उन्हनि जी संवत ते आहियूं। बाक़ी सिंधी नाविल ॿियनि ॿोलियुनि खां कुझु पोइते आहे। इदरीस जतोई हिंदुस्तान में मोहन कल्पना जहिड़ो कहाणीकार गुज़ारे थो वञे, या नारायण श्याम जहिड़ी वॾी शाइर जी लाॾाणे बाद छा कहाणीअ ते असरु या शाइरीअ ते असरु न पियो आहे, या छा उते उहो ख़ाल महसूसु नथो कयो वञे? हीरो ठकर कल्पना बेशक सिंधी कहाणीअ में हिकु मेजर राइटर, हिकु वॾो नालो हो, पर कल्पना सां गॾु जेकी ॿिया संदसि हमअसर आहिनि उहे बि उन जे मुक़ाबले जा या उन सतह या लेवल जा कहाणीकार आहिनि। उन जो कहाणीअ में लिखणु बाक़ाइदा चालू आहे, उन्हनि जो कहाणी में लिखणु बाक़ाइदा चालू आहे। जेकॾहिं को बि वॾो लेखक हटी वञे थो त उन सां त असरु थियणो ई आहे। बाक़ी हाणे ईअं को वॾो ख़ाल महसूसु कजे मां नथो सम्झां त को ईअं आहे। बाक़ी नारायण श्याम जेको हो उहो त युग कवि हो, जंहिंखे चइजे नारायण श्याम रुगो शाइर न आहे, पर सिंधी शाइरीअ जो हिकिड़ो पूरो दौरु आहे। जीअं शाह लतीफ़ जो हिकिड़ो दौरु आहे, पंहिंजे किशन चंद बेवस जो पंहिंजो दौरु आहे, त अहिड़े नमूने नारायण श्याम बि हिकिड़ो दौरु आहे। तंहिं करे उहो त बेशक उन में त कोई शक ई कोन्हे त नारायण श्याम जी सिंधी अदबी मंज़र तां हटी वञण सां सिंधी शाइरीअ में हिकिड़ो वॾो ख़ाल पैदा थियो आहे। सिंधी शाइरी पंहिंजे लेखे हिकिड़ो ताक़त वारी ऐं हिकिड़ी सघ वारी ॻाल्हि रही आहे, जंहिंमां उहा उमेदु रखी सघिजे थी त अॻिते हली को अहिड़ो वॾो शाइर पैदा थींदो, पर फ़िलहालु हिन वक़्तु उहो हिकु वॾो ख़ाल आहे। ताज जोयो तव्हां हींअर नई कविता जी ॻाल्हि कई त हिंदुस्तान में मां सम्झां थो त सिंधी कविता में जेके सगारा आवाज़ आहिनि, जीअं हरीश वासवाणी आहे, इंदर भोजवाणी आहे, पर हरीश वटि नई कविता में निराशा वादिया मायूसियत तमामु घणी आहे। ॿिया कहिड़ा नई कविता जा मुख्य आवाज़ आहिनि जिन वटि आशावादी नुक़्ता नज़रिया या जिन जी कविता दाइमियत माणे सघे थी, उहे कहिड़ा नाला आहिनि? हीरो ठकर नई कविता में मां सम्झां थो त घणे भाङे ज़िंदगीअ जा जेके नेगेटिव साइड्स आहिनि उहे उन में डिपिक्ट थियनि था, उहे उन में अचनि था। हिन ज़माने जा जेके दबाव आहिनि, नए ज़माने जा जेके परेशरस आहिनि शहरी ज़िंदगीअ जा, अॼुकल्ह मटीरियलिस्टिक जेको निज़ाम आहे उन जा, उन्हनि जी नई कविता पैदाश आहे। तंहिं करे नई कविता में का आशावादी ॻाल्हि हुजे ईअं कोन आहे। ताज जोयो हरी दिलगीर हिन वक़्तु नई कविता लिखी आहे, उन में आशावादी नुक़्ता नज़र ग़ालिब आहे। हीरो ठकर हरी दिलगीर खे नई कविता में कोन लिखियो वेंदो आहे। नई कविता वारो जेको दफ़ो आहे उन में नवीन कविताउनि जन नई कविता जी तहरीक शुरू कई आहे, उहे उनखे नओं कवि करे नथा लिखनि। नई कविता जा जेके उसूल आहिनि सुठा आहिनि, ज़िंदगीअ जी नेगेटिव ॻाल्हियुनि खे इज़हार ॾियण जे लाइ हिननि उहा वाट वरिती आहे। हिननि जो न फ़क़ति अहसासाती सतह ते, पर ॿोलीअ वारी सतह ते बि हिननि जी जेका ॿोली आहे उहा अॻियुनि कविता खां निराली आहे। हिननि जो आइडियम्स बिल्कुलु ॿियो आहे। असांजे डॉक्टर हरीमल सदारंगाणीअ बि, छाकाणि त के ॻाल्हियूं जॾहिं ज़माने में नयूं ईंदियूं आहिनि त उहे बतौर फैशन बि मिलंदियूं आहिनि, जॾहिं उहे हली वेंदियूं आहिनि उन्हनि खे करंसी मिली वेंदी आहे, तॾहिं उहे फैशन बि थी पवंदियूं आहिनि। तॾहिं के जेके रिवायती या पका पुख़्ता शाइर हूंदा आहिनि उहे बि उन लाइन ते हलण जी कोशिशि कंदा आहिनि। त किथे असां दकियानूसी न लिखिया वञूं, पुराणा न लिखिया वञूं। तंहिं करे असांजो बुज़ुर्ग ऐं हिकिड़ो उस्ताद शाइर डॉक्टर हरोमल सदारंगाणी ख़ादिम हो, उन बि नवनि कवियुनि जी करंसी या मक़बूलियत खे ॾिसी चीख नाले हिकिड़ो किताबु लिखियो। हिन पाण त उनखे नई कविता करे छॾियो, पर नवनि कवियुनि जॾहिं उन किताब खे पढ़ियो त उन्हनि मां हिकिड़े त किताब पढ़ण खां पोइ राय में लिखियो त जॾहिं मूं किताब पढ़ियो त मूंखां चीख निकिरी वई। उहो प्रेम प्रकाश हो जंहिं अहिड़ो रायो ॾिनो हो, जंहिं शइ खे लिखी मां को नालो ॾेई छॾियां त ज़रूरी न आहे त उहा अहिड़ी थी वई। ॾिसणो उहो आहे त जेके उन शइ जा बानी आहिनि, जन उहा शइ पैदा कई आहे,
उहे उनखे क़बूल कनि था या न, उन दफ़े में आणनि था या न। ताजो डॉक्टर अर्जन शाह जी शाइरीअ खे जीअं अंधो दूं वग़ैरह नई कविता वारे ज़मरे में आंदो वञे थो या न। हीरो ठकर असल में जेकॾहिं उनखे सही नालो ॾिनो वञे त उहा आज़ादु नज़म आहे, पर केतिरा अनासर अहिड़ा आहिनि जेके उनखे नई कविता जे वेझो तमामु घणो वेझो आणे बीहारीनि था। उन में वतन जे खसिजी वञण जो, बेज़मीन हुअण जो या बेगानगीअ जो अहसासु, हाणे उहो जेको बेगानगीअ जो अहसासु आहे या धारी ज़मीन ते पाण खे अकेलो सम्झण जो अहसासु आहे, उहे अहसास ऐं उन में जेका संदसि ॿोली आहे, उन ख़्याल सां मूंखे लॻंदो आहे त उहो नई कविता जे वेझो ऐं तमामु घणो वेझो आहे, तंहिं करे उनखे नई कविता में शुमारु करे सघिजे थो। बाक़ी हूअं दरअसल आहे आज़ादु नज़म। ताजो 4 नाला मुंहिंजे नज़र में नई कविता में अहम आहिनि, जिन में हरिकांत, हरेश वासवाणी, इंदर भोजाणी ऐं प्रेम प्रकाश। असां चाहींदासीं त सिंध जी नई टहीअ जी सुध लाइ उन्हनि चइनि शाइरनि बाबति तव्हां मुख़्तसिर उन्हनि जी फ़िक्र ऐं उन्हनि जी पुख़्तगी ऐं उन्हनि जी हैसियत बाबति कुझु ॿुधायो। हीरो ठकर शाइरीअ में कंहिं बि हिकु शाइर खे ॿिए शाइर ते फ़ौक़ियत ॾियणु, उहो मां सम्झां थो त दरअसल दुरुस्त न आहे। हर का शाइरी पंहिंजे लेखे पंहिंजो अलॻि दर्जो रखे थी, तंहिं करे उनखे भेटण या उनजी दर्जाबंदी करणु को ठीकु न आहे। बाक़ी जेसीं ताईं हरेश वासवाणीअ जो सुवालु आहे त उनखे त सिंधीअ में नई कविता जो बानी सम्झो वेंदो आहे। उहा ॻाल्हि त तस्लीम शुदा आहे, जंहिंखे सॼी सिंधी अदबी जुगत में तस्लीम कयो वियो आहे त हूअ कविता जो पको पुख़्तो शाइर आहे। नई कविता में जीअं कवियुनि खे शुमारु कयो वेंदो आहे, उन्हनि में हरेश वासवाणी, वासुदेव मोही, प्रेम प्रकाश, इहे मुख्य नाला आहिनि। ताजयो अंदर भोजवाणी, हीरो ठकर इंदर भोजवाणी त हिकिड़ो उस्ताद शाइर, रिवायत ते हलंदड़ इल्म उरूज़ जो पको ॼाणू लिखियो वेंदो आहे। हिन बाक़ाइदा उरूज़ी शाइरी कई, ग़ज़ल लिखियाई, नज़म लिखियाई। पोइ उहा ॿी ॻाल्हि आहे त हिन ॿिया के नवां फॉर्म बि ईजाद कया। हिकु सिटा शाइरी उहा हिन जी पंहिंजी ईजाद हुई, जीअं त टिसटा थियनि था, या जीअं हाइको जापानी फॉर्म आहे, उहो बि 3 सिटुनि वारो आहे। त हिन वरी हिकु सिट में ई हिकिड़ो कविता जो भाव या अहसासु उन हिकु सिट में ॾिनो आहे, जंहिंखे तनहा नालो ॾिनो वियो आहे। केतिरनि उन जी पैरवी बि कई आहे, जेका हिकु सुठी रिवायत हली रही आहे। बाक़ी हूअ कविता जो शाइर कोन्हे को। ताजो हरेशिंदर जी हिकु शाइरी मजमूए में उन ते बहस कयो आहे ऐं हिन इंदर खे नई कविता में आंदो आहे। हीरो ठकर न, मां सम्झां थो त इंदर खे नई अहसास जो शाइर त चई सघिजे थो, नईं भावनाउनि जो या नई ॿोली कतब आणींदड़ शाइर त चई सघिजे थो, पर नई कविता पंहिंजे लेखे जेको क्लास आहे उन में त हिन खे नथो आणे सघिजे। ताजल बेवस कीट्स चयो आहे, पोइट्री ऑफ अर्थ इज़ नेवर डेड। धरतीअ जी शाइरी कॾहिं बि न मरंदी आहे। ज़ाहिर आहे त धरतीअ जी शाइरी तॾहिं थी सघे थी जॾहिं तख़लीकार जूं पाड़ूं वण वांगुरु पंहिंजी जनम भूमीअ में खुतल हुजनि। 1947 ईस्वीअ में जेको हाञू थियो, उनखे ॾिसी 1947 ईस्वीअ खां पोइ सिंध में तख़लीक़ थींदड़ सिंधी शाइरी ऐं हिंद में तख़लीक़ थींदड़ शाइरीअ जी भेट करे ॾिसिजे त कहिड़ो फ़र्क़ु महसूसु थिए थो। हीरो ठकर इन वॾे सवाल जो नंढो जवाबु ही थी सघे थो त सुंदरी उतमचंदाणी हिकु हंधि चयो हो त शेख हयाज़ ऐं ताजल बेवस जी शाइरी पढ़ी असां उन नतीजे ते पहुता आहियूं त असली शाइर सिंध जा आहिनि। सो उन में शक ई कोन्हे त जंहिं महिल भारत जे सिंधी शाइरी ऐं सिंध जे सिंधी शाइरी, भारत जे सिंधी शाइरी पंहिंजे लेखे मुकमिल आहे ऐं हिकिड़ियूं ख़ूबियुनि वारी ऐं सुठी शाइरी आहे, पर जेॾी महिल सिंध जी शाइरीअ जी ऐं भारत जे सिंधी शाइरीअ जी भेट थींदी त उन में को शक ई कोन्हे त सची शाइरी जेका आहे, जंहिंमां शाइरीअ जी सुराण, शाइरीअ जो हुगाव अचे थो, उहो सिंध जे शाइरीअ में ई आहे। या मां जेकॾहिं उन ॻाल्हि खे समप करियां त जीअं कुदरती गुल ॿूटा थींदा आहिनि, सिंध जी शाइरी उन्हनि सुराणनि वारनि गुलनि ऐं ॿूटनि वांगुरु आहे, ऐं भारत जी शाइरी हथरादू गुल ॿूटनि वांगुरु
आहे जिन में ख़ूबसूरती त साॻी आहे पर सुरहाण या हुगा न आहे। ॿिन्हिनि में उहो ई फ़र्क़ु आहे। ताजल बेवस उहा तव्हांजी मञता जी महानता आहे त तव्हांखे सिंध जे शाइरीअ मां सुराण महसूसु थिए थी। हर दौर में शाइरीअ जा पंहिंजा क़दुर थियनि था। कॾहिं मज़हब शाइरीअ ते असर अंदाज़ रहियो त कॾहिं तसौफ़ जो सहारो वरितो वियो आहे। कॾहिं अदब बराए अदब हो त कॾहिं अदब बराए ज़िंदगी। पर हिन वक़्तु जेका सिंध में शाइरी थी रही आहे या असां यूनिवर्सल लेवल ते ॻोल्हियूं था त असां हिन वक़्तु सम्झूं था त अदब बराए मुआशी इनक़लाब। हिन वक़्तु असां उहो महसूसु कयो आहे त हर खे छॾियो कंहिं कारखाने जी ॻाल्हि करियो। छोकिरियुनि खे घुरिजे चौधरी मां कढो त उहे पढ़नि। असां वटि हिन वक़्तु अदब में जदीद तक़ाज़ा आहे त अदब बराए मुआशी इनक़लाब हुअणु घुरिजे। त उते कहिड़ा लाड़ा कहिड़ा रुझान आहिनि, कहिड़ियूं वॾे में वॾियूं क़दुर जूं ॻाल्हियूं आहिनि। हीरो ठकर अॻु में जेका सिंधी सोसाइटी हुई उहा बहुमुखी हुई। उन जा घणा ई शोभा हुआ। उहा घणनि ई पासनि सां वाबस्ता हुई। ज़मींदारीअ में बि हुई त पुरिहत बि हुआ। हींअर सिंधी सोसाइटी ईअं जीअं अर्बन सोसाइटी हूंदी आहे ईअं थी वई आहे। शहरी सोसाइटी थी वई आहे जंहिंजो खेती ॿाड़ी या पूरी लेबर सां को तालुक़ु कोन्हे। अॼुकल्ह उते जो सिंधी बिल्कुलु हिकिड़ो शहरी सिंधी आहे, या त नौकरीअ में आहे या वरी धंधे में आहे। तंहिं करे उन जा मसइला उन जूं सोचूं अर्बनाइज़ थी वियूं आहिनि। शहरी ज़िंदगीअ जा जेके मसइला आहिनि उहो उन्हनि खे इज़हार ॾेई रहियो आहे। डॉक्टर सलेमान सोलंकी सिंध में असांजो सिंधी मुआशिरो हिकिड़ी ट्रांज़िशन मां गुज़री रहियो आहे। ज़राई माहौल मां इंडस्ट्रीज़ ॾांहुं या जदीद सोसाइटीअ ॾांहुं अचण बि घुरिजे। उहो असां ते फ़र्ज़ु बि आहे। असांखे अॻे ई शऊरी तौरु अचणु खपंदो हो पर हाणे लाशऊरी तौरु अची रहिया आहियूं। उन ट्रांज़िशन में ज़ाहिर आहे त लॉस ऑफ आइडेंटिफिकेशन थियण बि घुरिजे। असां काल्ह छा हुआसीं अॼु बि उहो ई हुजूं त पोइ त ज़ाहिर आहे अॻिते कोन वधियासीं। यकीननि अॼु असांखे ॿियो हुअणु घुरिजे ऐं मुस्तक़बिल में अञा बि आलमी सोसाइटीअ जो हिसो थी वञणु घुरिजे। त उन में तारीख़ असांजी केतिरी मदद करे सघे थी। हीरो ठकर अॻु में जेका इकनॉमी हुई उहा ज़राअत सां वास्तो रखंदड़ हुई। उन मां जेका ट्रांज़िशन थी रही आहे सनत ॾांहुं त उहा छा आहे, उहे फेज़िस आहिनि। ईअं न आहे त उहे फेज़िस हींअर तब्दील थी रहिया आहिनि। हर दौर में उहे फेज़िस मटिबा रहिया आहिनि। उन्हनि ॾांहुं असांजो ध्यानु उन करे थो वञे छाकाणि त असां ख़ुदि उन दौर मां गुज़री रहिया आहियूं। तंहिं करे असां ॾाढो शदीद नमूने में उनखे महसूसु करे रहिया आहियूं। हूअं ॾिसिजे त दुनिया ख़बर न आहे केतिरियुनि तब्दीलियुनि मां गुज़री आहे। तंहिं करे अदबी हवाले सां हिकिड़ो पावरफुल शाइर जेकॾहिं अहिड़नि समाजी असरनि खां मुतासिर थी पंहिंजी सुञाणप विञाए त अहिड़ी ॻाल्हि पावरफुल शाइर लाइ चङी न आहे। उहो अहिड़ियुनि तब्दीलियुनि मां गुज़रंदे बि पंहिंजी सुञाणप खे क़ाइमु रखी सघे थो। ताजो तव्हां ताजल बेवस जे पुछियल सवाल जे जवाब में सवेर जेका सिंध हिंद जे सिंधी शाइरनि जे बारे में ॻाल्हि चई मां उन सां थोरो इख़्तिलाफ़ु रखां थो। मिसाल नारायण श्याम जी शाइरीअ में असांखे उहो ई हुगा मिले थो जेको हितां जे सघारे शाइर जे शाइरीअ मां महसूसु करे सघिजे। एम कमल आहे तव्हां वटि, असां लाइ हिते बि हू ग़ज़ल जी शाइरीअ लाइ उत्साह आहे। अर्जन हासिद आहे, हू बि ग़ज़ल जी शाइरीअ लाइ उत्साह आहे। मुंहिंजे ख़्याल में उते जेके पुख़्ता शाइर आहिनि उन्हनि वटि बि साॻियो धरतीअ वारो हुगाव बि आहे। ऐं ज़ाहिर आहे जंहिं माहौल में माण्हू रहे थो लाज़मन उन माहौल जी नुमाइंदगी बि करे थो। त मुकमिल ईअं बि न आहे जीअं तव्हां चयो। हीरो ठकर नारायण श्याम ऐं एम कमल जी सिंध सां एतिरी वाबस्तगी ज़रूरु रही चुकी आहे। उहे भारत जी पैदाइश न आहिनि। हिननि जी ज़िंदगीअ जो घणो हिसो सिंध सां लाॻापियल रहियो। उन करे उहे तासुरात पाण वटि अञा क़ाइमु रखियो वेठा आहिनि। पर जॾहिं मजमूई तौरु ॻाल्हाइजे थो त पर्टिकुलर एक्सेप्शनल ॻाल्हियुनि खे नथो खणिजे।
इदरीस जतोई। पर सवाल उहो थो पैदा थिए त धरतीअ जी कमिटमेंट पंहिंजी जाइ ते। पहिरियां ई त शाइर खे शाइर ई हुअणु खपे ऐं उन शाइराणे फ़न जे हवाले सां तव्हां जेकॾहिं सिंध जी शाइरी ऐं हिंद जी शाइरीअ जो तक़ाबुली अभ्यास करियो त उन में तव्हांखे हिते तख़लीक़ थींदड़ शाइरी ऐं उते तख़लीक़ थींदड़ शाइरीअ में केतिरो मयार नज़र अचे थो। सिंधी शाइरीअ जे हवाले सां हिंदुस्तान में रुगो उमदाह आहे। असां वटि त जेका शाइरी हीरो ठकर, मूं ईअं कोन चयो। हिंदुस्तान में तख़लीक़ थींदड़ शाइरी पंहिंजे लेखे मुकमिल आहे, उन जो पंहिंजे लेखे पूर्णत आहे, उन जूं पंहिंजूं ख़ूबियूं आहिनि। उन खां पोइ जेका भेट जी ॻाल्हि आई, उन भेट में मूं उहा ॻाल्हि चई त मूं ईअं न चयो त हिंदुस्तान जी शाइरी घटि या रद्द आहे। ताजल बेवस असां वटि अॻे जंहिं शहर में 10 शाइर हूंदा हुआ, हाणे उन ॻोठ में 100 न पर 1000 शाइर आहिनि। उहे शाइर ख़ासि करे इम्पोर्टेड सिन्फ़ुनि पैदा कया आहिनि। उन घणाईअ में को बि वॾो नालो पैदा न थी सघियो आहे। उन करे असांजे नक़ादनि जो ख़्यालु आहे त जेसीं ताईं अवां हिन धरतीअ जी शाइरी नथा करियो जंहिंमें क्लासिकल रंग हुजे, हितां जूं सिन्फ़ूं वाई बैत ऐं काफ़ी वग़ैरह आहिनि उहे हुजनि, तेसीं ताईं शाइरीअ में को बि वॾो नालो पैदा न थी सघंदो। असांजे नक़ादनि जो उहो रायो आहे। तव्हां वटि सूरत हाल छा आहे? हीरो ठक्कर नवनि शाइरनि में असां वटि हिकु या वधि में वधि 2 शाइर हिन वक़्त ताईं पैदा थी सघिया आहिनि, जिन में हिकु श्रीकांत सदफ़ आहे। उहो बि उन करे जो हू हिकु वॾे शाइर मोती प्रकाश जे घणो वेझो रहियो आहे। बाक़ी ॿियो त को वॾो शाइर नई टईअ मां पैदा थी न सघियो आहे। ताज जो तव्हां श्रीकांत जो ज़िक्र कयो त मां पुछणु उहो चाहींदुसि त छा श्रीकांत गज़ल में पीउ खां पुख़्तो शाइर न आहे? हीरो ठक्कर मोती प्रकाश हिकु सुठो ऐं पुख़्तो शाइर आहे जेको हर तरह सां गज़ल तोड़े ॿियनि सिन्फ़ुनि जे हवाले सां सघारो शाइर आहे। मुंहिंजे ख़्याल में घटि या वधि जी भेट त थियण ई न घुरिजे। निसार शाहीन असां वटि नई टईअ जे अदीबनि जो शाइरीअ ॾांहुं रुझान वधीक आहे बनिस्बत नसर जे। उन करे नसर जे भेट में शाइरी वधीक तख़लीक़ थी रही आहे। अव्हां वटि सूरत हाल कीअं आहे? हीरो ठक्कर अव्हां जी ऑब्ज़र्वेशन दुरुस्त आहे त वाकई सिंध में शाइरी वधीक पई तख़लीक़ थिए, पर भारत में कहाणी ऐं ॿियनि सिन्फ़ुनि ॾांहुं बि ध्यानु आहे। ताजल बेवस को वक़्तु हो जो असां वटि हिते मयार उहो सम्झो वेंदो हो त जेसीं ताईं शाइरीअ में फ़ारसी लफ़्ज़ न ईंदा तेसीं ताईं शाइर खे वॾो शाइर करे न सम्झो वेंदो हो। असांजे सूफ़ियुनि धरतीअ जे असुल ऐं ठेठि सिंधी रंग में शाइरी कई, जेतोणीकि सरकारी तौरु फ़ारसी रंग वारी शाइरीअ जी हिमत अफ़ज़ाई कई पई वई, पर पोइ बि सिंधी शाइरी पंहिंजे रंग में बरक़रार रही। उते हिंदुस्तान में के शाइर हिंदी लफ़्ज़ एतिरो त इस्तेमालु कनि था जो सिंधी शाइरीअ जो असुलु रंग ख़तमु थी वञे थो। कहिड़ो सबबु आहे? छा उन रुझान खे सुठो सम्झियो वञे थो या मजबूरी आहे? हीरो ठक्कर ॿोली हिकिड़ो वहंदड़ दरियाउ आहे, उन में नयूं नयूं ॻाल्हियूं त हमेशह ईंदियूं रहंदियूं। ॿोली हमेशह नवां नवां लफ़्ज़ खणंदी रही आहे। ख़ुदि उन ॿोलीअ जा ई लफ़्ज़ टोड़े मरोड़े पंहिंजो रूप बदिलींदा आहिनि ऐं उन जे पासे वारियूं ॿोलियूं जेके भेनर ऐं सरतियूं ॿोलियूं हूंदियूं आहिनि उन्हनि सां बि ॿोली ॾे वठि कंदी आहे। तंहिं करे भारत में सिंधी ॿोलीअ ते जेको असरु थियो आहे उहा का अहिड़ी ॻाल्हि न आहे जंहिं ते अजब कजे, न ई उहा का छिरकाईंदड़ ॻाल्हि आहे। बाक़ी तव्हांजो जेको सुवालु आहे त उन में तमामु घणो जेको हिंदी संस्कृत या ॿियनि ॿोलियुनि जो इस्तेमालु आहे, ईअं मूंखे नथो लॻे, छो त मां ख़ुदि हुते रहां थो ऐं ॾिसां थो त मूंखे ईअं महसूसु न थियो आहे त को हू हद टपी ॿाहिरि हलिया विया आहिनि। हू जेको कनि था उहो स्वाभाविक आहे। भारत में घणा अहिड़ा अदीब न आहिनि जेके सिंध ऐं हिंद जी सिंधी अदब जी भेट करण जे हालत में हुजनि, पर मां सम्झंदो आहियां त उन ॾिस में मां घणनि खां बहितर हालत में आहियां। उन बाबति कुझु राय ॾियण जी मूंखे अञा बि सिंध में पाण उहो लाड़ो वधियल नज़र थो अचे। उर्दूअ ॾांहुं मां जेके हितां जूं अख़बारूं ॾिसंदो आहियां या रिसाला ॾिसंदो आहियां
त असांजे भेट में तव्हां पाण वधीक उर्दू या ॿियनि ॿोलियुनि जा अखर इस्तेमालु करियो था। तो जहिड़ा जेके शाइर आहिनि जिन खे उन ॻाल्हि ते तशवीश आहे, उन्हनि खे अहिड़ी कोशिशि वठणु घुरिजे त की अहिड़ा लफ़्ज़ जेके सवलाईअ सां ॿई धुरियूं ग्रहण करे सघनि, खणी सघनि, उन्हनि खे असां करंसी ॾियूं, उन्हनि खे मुरवज करण जी कोशिशि करियूं। मूंखे ख़ुशी थी त हिते मूं हिकिड़ी किताब जो नालो ॾिठो त शाह लतीफ़ जा सहयोगी, मखदूम जा सहयोगी। हाणे असांजा केतिरा भारत जा सिंधी लेखक सहयोगी अखर कतब आणण खां आर कंदा आहिनि, त अलाए केरु सम्झंदो अलाए न सम्झंदो। हिते त हिकिड़े किताब जो नालो ई शाह लतीफ़ जा सहयोगी। असां जेकी चाहियूं था त ॿिन्हिनि समाजनि, भारत जी सिंधी समाज ऐं सिंध जी सिंधी समाज विच में राब्तो क़ाइमु रहे। उन्हनि खे हिकिड़ी सुचीत, हिकिड़ी शौरी कोशिशि करणु घुरिजे त असां अहिड़ा लफ़्ज़ कतब आणियूं, हरू भरू हिक ॿिए ते मढ़ियूं न, मरण वारी हद ते न वञणु घुरिजे, पर हिक ॿिए जी सघ सम्झणु घुरिजे त केतिरी सघ ताईं सिंध वारा सिंधी असांजा केतिरा नवां लफ़्ज़ झटे सघंदा। ऐं साॻिए वक़्तु तव्हांखे बि उहो ॾिसणु घुरिजे त कहिड़ा लफ़्ज़ आहिनि हितां जा जेके सिंध में आहिनि पर भारत में अञा मुरवज न थिया आहिनि। त अहिड़ा के सवला लफ़्ज़ असांखे ॾियो जीअं असां हमेशह हिक ॿिए जी वधीक वेझो ईंदा रहूं। हीअ जेकी मौजूदा लाड़ो आहे त हिक ॿिए खां दूरि थींदा था वञूं, त उहा दूरी ख़तमु थियणु घुरिजे। डॉक्टर सलेमान सोलंकी, असां सां गॾोगॾु जेकी नई टही या पोइ बि जेके अचनि था नौजवान, असां सिंध वारनि जो उहो शौक़ु आहे हिंद जी फिलासफ़ीअ जे बारे में ॼाण हासिलु करियूं। असां ॾिठो आहे त असां जेके मुस्लमान लेखक आहियूं उन्हनि खे मज़हब बाबति बि ॼाण कोन आहे। असां चाहियूं था त हिंदू धर्म बाबति बि एतिरी ॼाण रखूं जेतिरी पंहिंजे मज़हब बाबति आहे। असां किताब पढ़ूं था त उन में ॿोली अहिड़ी ॾुखी आहे जो असां सम्झी नथा सघूं। छा तव्हां उते भारत में उन बाबति का कोशिशि करे सघो था त अहिड़ी आसान ज़ुबान में हिंदू धर्म जी किताबनि खे आणिजे जेके असां पढ़ी ऐं सम्झी सघूं। हीरो ठक्कर, तव्हांजी जाचना, तव्हांजी ऑब्ज़र्वेशन बिल्कुलु सही आहे। फिलासफ़ीअ खे असां दर्शन चवंदा आहियूं त जेके हिंदू दर्शन बाबति घणा, सभई नथो चवां, पर घणा अहिड़ा माण्हू था लिखनि जेके संस्कृत या हिंदी मां खणी पहुचाइनि था। उहे उहा कोशिशि ई नथा कनि त कहिड़े नमूने उनखे सवली सिंधीअ में सम्झाए सघिजे थो। तंहिं करे तकड़ वारी प्रोसेस में उहे साॻिया ई नाला संस्कृत ऐं हिंदीअ जा खणी सिंधीअ में आणीनि था। तर्जुमे बाबति ईअं थींदो आहे त तर्जुमे कंदड़ केतिरो ऑब्ज़र्व कयो आहे। फिलासफ़ीअ खे हिकिड़ा उहे थींदा आहिनि त फिलासफ़ीअ खे पाण में समाए उनखे पंहिंजी चेतना, पंहिंजे शऊर जो हिसो बनाए पोइ ॿियनि खे ॿुधाईंदा आहिनि। ॿिया वरी किताब तां पढ़ी जीअं जो तीअं ॿिए खे ॿुधाईंदा आहिनि। घणो तबिको अहिड़ो आहे जंहिं हिंदीअ मां या संस्कृत मां खणी ॿियनि ताईं पहुचाइण जी कोशिशि कई आहे, याने उहो उन्हनि जी सोच या शऊर जो हिसो नथो बणिजे। तंहिं करे तव्हां जेका तकलीफ़ महसूसु कई आहे उहा मूं बि कमी महसूसु कई आहे। उहो बिल्कुलु ज़रूरी आहे त असांजा मुस्लमान भाइर हिंदू फिलासफ़ीअ खे उन जे सही पस मंज़र में उनखे सम्झनि। उन सही पस मंज़र खे न सम्झण जे करे ॾाढा वॾा ख़तरा आहिनि। उन्हनि ग़लति जा नतीजा ॾाढा दूर रस आहिनि। तंहिं करे जेकॾहिं असां का अहिड़े क़िस्म जी अटैम्प्ट कयूं था त उहा अटैम्प्ट अहिड़ी हुअणु घुरिजे जो जीअं हिंदू फिलासफ़ी आहे बिल्कुलु अहिड़े नमूने ई सिंधीअ में पहुचणु घुरिजे। साॻी तरह इस्लाम जूं जेके ॻाल्हियूं आहिनि, क़ुर शरीफ़ जो तफ़सीर या हदीसुनि जूं ॻाल्हियूं आहिनि, त उहे बि असां ताईं बिल्कुलु साॻिए नमूने उन ई ॿोलीअ में उन ई प्रिसिशन में सां पहुचणु घुरिजनि। जेका सचपच उन्हनि जी माना आहे उहा कमी बराबरि आहे। तंहिं करे ग़लति फ़हमियूं पैदा थियूं आहिनि। मूं ताज़ो ॾिठो त शाह ऐं जोगी उन ते केॾी ग़लति फ़हमी आहे। मां त सम्झां थो त घणनि खे उहा ख़बर बि न आहे त जोग छा थींदो आहे, जोग छा आहे,
ऐं जोगियुनि जो वे ऑफ लाइफ छा हो या उन्हनि जी फिलासफ़ी छा हुई। जेकॾहिं उहे ॻाल्हियूं जीअं आहिनि ईअं सही नमूने में सम्झायूं वञनि त मां सम्झां थो त असांजे हिंदू भाइरनि खां वधीक असांजा मुस्लमान भाइर उन्हनि खे एक्सेप्ट करण जी कोशिशि कंदा। त हीअ त इस्लाम जे ॿिए नमूने में व्याख्या इस्लाम जी तशरीह आहे, उन में हिंदू फिलासफ़ी वेदांत ऐं इस्लाम में फ़र्क़ु रहे ई कोन थो। उन में वार जेतिरी बि विथी कोन थी रहे। डॉक्टर नवाज़ अली शौक़ असांजी अदबी तारीख़ जेका आहे उहा ॼण अणपूरी आहे। तव्हां हिकु वॾो अहसासु कयो जो हिकु मड़ीअ मां बैत ॻोल्हे काज़ी कादन जे कलाम असांखे ॾिनो, उहो तमामु वॾो अहसान आहे सिंधी अदब ते ऐं असां सिंध वारनि ते। ॻाल्हि उहा आहे त असां सम्झूं था त के दाणा कणा के हीरा जवाहिर ज़रूरु के माणिक मोती लाल हूंदा कनि मढ़ियुनि में। छा तव्हां का वरी अहिड़ी ॻोल्हा करियो था या संतों के वाणी जंहिंजो तव्हां हवालो ॾिनो आहे ॿियनि संतनि जो बि आहे। असां उहा पई उमेद कई त काज़ी कादन जे कलाम खां साल ॿ साल पोइ वरी कंहिं ॿिए शाइर जो कलाम ईंदो, पर अञा ताईं का अहिड़ी शइ नज़र नथी अचे। उन जो कहिड़ो सबबु आहे ऐं तव्हां केतिरी कोशिशि करे रहिया आहियो उन्हनि मड़ियुनि मां ॻोल्हा करण जी। हीरो ठकर तव्हां जेका ॻाल्हि कई त उते के अञा कणा दाणा हीरा मोती लाल हूंदा, पर मां चवां थो त हीअ जेको मूं काज़ी काज़न जो कलाम ॻोल्हे लधो आहे त उहा त रुॻो हिकिड़ी मोतियुनि जी दॿली हुई। पर सच पचो त उन तलाश में जीअं अॻिते वधियुसि ऐं हथु विधो मूंखे त ईअं लॻो त संदूक पियूं आहिनि सिंधी अदब बाबति। जेके असांजो पुराणो अवाइली सिंधी अदब आहे उन जा ख़ज़ाना भारत में मिली सघनि था। काज़ी कादन खां यकदमि पोइ जॾहिं अञा काज़ी कादन जो कलाम छपियो ई मस हो त 2-3 महीननि जे अंदरि मूं 4 मैन्युस्क्रिप्ट्स 4 दस्तख़त ॿिया लधा, जेके बलोच साहिबु 1969 ईस्वीअ में जॾहिं भारत आयो हो त मूं उहे खेसि ॾेखारिया हुआ। उन्हनि में हिकिड़ो दस्तख़त 1629 ईस्वीअ जो लिखियलु हो, बयानुल आरिफ़ीन, जेको मीर दरियाई ठठवीह 1636 ईस्वीअ में लिखियो हो। हीउ दस्तख़त उन खां 7 साल अॻु जो लिखियलु हो। सो काज़ी कादन जे कलाम छपजण बैदि मूं उन्हनि दस्तख़तनि ते कमु कयो ऐं उन्हनि मां पढ़णियूं कढियूं। उन खां पोइ उहो वीचार हो त उन्हनि खे रोशनीअ में आणिजे, पर अञा उहो ख़्यालु कयोसीं पिए त उन्हनि खे छपाए पधिरो कजे त उन विच में वरी ॿिया मैन्युस्क्रिप्ट्स मिली विया। अॻियूं सिलसिलो 112 बैतनि जो हो ऐं नवां जेके 2 दस्तख़त मिलिया उन्हनि में 265 बैत थी विया। अञा उन्हनि ते कमु हलियो पए त वरी ॿिया दस्तख़त मिली विया। अहिड़े नमूने उहो सिलसिलो हलंदे हलंदे आख़िर एतिरे क़दुरु वञी ॻाल्हि पहुती जो मूंखे 9 दस्तख़त मिली विया, जेके हिन वक़्तु मुंहिंजे पोज़ीशन में आहिनि, जिन ते सॼो कमु मुकमल करे रखियो आहे। विच में तकलीफ़ उहा हुई ताज जो हिते वेठो आहे, हू जॾहिं ॾहाको खनि साल अॻु में उते मुंहिंजे घर आयो त मूंखे ॾेखारियो उहो वॉल्यूम जेको मूं सॼो ठाहे कंप्लीट करे रखियो हो। उहो छपाईअ लाइ तयारु हो। मूं ताज खां सवाइ ॿियनि दोस्तनि डॉक्टर तनवीर अब्बासी जॾहिं उते मुंहिंजे घर आयो त उन बि ॾिठो। हाणे मरकज़ी सरकार पारां ग्रांट बि मिली आहे। पहिरीं हिकिड़ो मसइलो हो, हिन कम में ज़ेरनि ज़बरनि जी तमामु घणी ज़रूरत थींदी आहे, छो जो 9 दस्तख़तनि जे रीडिंग्स जूं वेरिएशन्स तेसीं ताईं चिटियूं थी कोन सघंदियूं जेसीं ताईं ज़ेर ज़बर नथी अचे। हिकु अखर ते ज़ेर ज़बर ॾियणी आहे जेका असां वटि भारत में त नामुमकिन ॻाल्हि हुई, पर उन विच में हिकु सुहिणी ॻाल्हि उहा थी जो कंप्यूटर अची वियो आहे, उन करे उहा ॻाल्हि निस्बतन सवली थी पई आहे। सो हाणे 2-3 महीननि जे अंदरि उहे जेके 265 बैत आहिनि जिन में काज़ी काज़न जा ऐं कुझु बैत शेख भिरकीअ जा मिलिया। शेख भिरकीअ बाबति बि मूं कुझु तहक़ीक़ कई। ही दोस्त जॾहिं इंडिया में आया हुआ तॾहिं हिननि खां मूंखे ॼाण पई त शेख भिरकीअ जो को ॻोठ बि आहे, शेख भिरकीअ जी मज़ार बि आहे। उहो हिकिड़ो नामियारो दरवेश हो त शेख भिरकीअ ते बि मूं 50 सिफ़ा खनि लिखिया आहिनि।
हिन जी ज़िंदगी, हिन जी हालात बाबति, हिन जी फ़िलासफ़ीअ बाबति जेको कुझु मूंखे मिली सघियो तहफ़तुल किराम मां या ॿियनि किताबनि मां, त उनखे रिकंस्ट्रक्ट करण जी कोशिशि कई वई आहे। टीं ॻाल्हि, दादू दयाल उन बि चङो सिंधीअ में कलाम चयो कि 40 खनि सिंधी बैत। जीअं तेल तिरनि में ईअं गुंद फुलनि में, जीअं तेल तिरनि में ईअं गुंद फुलनि में, जीअं मखण खीर में ईअं रब रूहनि में। इहो दादू दयाल जो बैत आहे। दादू दयाल जी हिकिड़ी वाई तव्हांखे ॿुधायां थो। हाल असांजो आहेड़े तोखे सभु मालूम रे, हाल असांजो आहेड़े तोखे सभु मालूम रे, मंझी खामा मंझी ॿरां, मंझी लॻे बाहिड़े, मंझी मेंदीअ मच थियो कंहिं दर करियां दाहड़े, शेखऊं कढ़ी कबाब जीअं तीअं दादू जले हियांवड़े, शीखऊं कढ़े कबाब जीअं तीअं दादूअ जले हियांवड़े, हाल असांजो आहेड़े तोखे सभु मालूम रे। यादि रहे त दादू दयाल शाह लतीफ़ खां बि घणो अॻु जो शाइरु आहे। मूं दादू दयाल जो कलाम सहेड़े अलॻि हिकिड़ो दस्तख़त ठाहे रखियो आहे। उन खां पोइ रोहल फ़क़ीर बाबति, जीअं काल्ह असांजे साईं मुरलीधर जेटले साहिबु ॻाल्हि कई त जेटले साहिब जी हिमत अफ़ज़ाईअ सां उतां जी हिकिड़ी हिंदी स्कॉलर उनखे हिंदीअ में ई छपायो, छाकाणि त रोहल जो घणो कलाम हिंदीअ में आहे। वेदांतिक फ़िलासफ़ीअ ते आहे। वेदांतिक ऐं सूफ़ी उन्हनि ॿिन्हिनि जो मेल असांजे सिंध जे सूफ़ियुनि जी उहा रिवायत आहे। वेदांतिक ऐं सूफ़ीइज़म त उहो स्कॉलर जंहिं रोहल जी कलाम खे हिंदीअ में छपायो आहे उहो नारायण श्याम जो बि वेझो माण्हू हो। खेसि नारायण श्याम घणो हिमथायो ऐं हिन हिंदीअ में उहो रोहल फ़क़ीर जो कलाम छपायो। पर मूं वटि हिकिड़ो दस्तख़त रोहल फ़क़ीर जे कलाम जो आहे, उन सां गॾु मुराद ऐं उन जे चइनि फ़क़ीरनि जो कलाम आहे। त अॼु उहा ॻाल्हि थी आहे जोई साहिबु मोहम्मद इब्राहिम जोई साहिब सां। मूंखे चयो त मां जल्द ई उतारे तव्हां ॾांहुं मोकिलियां। फ़िलहालु उन ते घणो एनालाइसिस वग़ैरह जी चकर में न पइबो, छाकाणि त डॉक्टर साहिबु हींअर उते सथ जाॻाई आहे त जल्द कुझु न कुझु अचणु घुरिजे। सिंध में त उहो वरी बि मोकिलिबो बि सिंध में ई, पोइ तव्हां उनखे केतिरो जल्दी छपाए था सघो उहा तव्हांजी जवाबदारी आहे। अहिड़े नमूने ॿिया बि घणा ज़ख़ीरा भारत में मौजूदु आहिनि, उन्हनि खे एक्सप्लाइट करण जी ज़रूरत आहे। ताजल बेवस हीरा, जेकॾहिं तोखे पुराणी सिंधी मिली वञे, अहिड़ा के आसार थियनि जो लकीरूं रही वञनि ऐं तोखे ॼाम नदे वारी सिंधी मिली वञे, 1757 ईस्वीअ वारी तोखे सिंधी मिली वञे, जॾहिं हिंदू मुस्लमान पाण में खीर खंडो आहे, जेकॾहिं तोखे उहा सिंधी मिली वञे त तूं कहिड़ो फ़ैसिलो कंदे हीरो ठकर? जेकॾहिं तोखे उहा सिंध मिली वञे त फ़ैसिलो उहो त पाणी ॾिसी पोइ सनान जी तयारी कबी आहे न, पाणीअ खां अॻु कपिड़ा लाहिण चङी माण्हू जी जो कमु न आहे न। डॉक्टर सलेमान सोलंकी, हाणे जॾहिं तव्हां भारत वञो था त घटि में घटि महाभारत बाबति आसान सिंधीअ में उन सिंधीअ जी जेका असीं हिते ॻाल्हायूं था उन में जेकॾहिं तव्हांजो को किताबु अची वञे त उहो असां ते अहसान थींदो हीरो ठकर। सचपच त मां पाण उहा ॻाल्हि महसूसु कंदो रहियो आहियां त महाभारत या रामायण उहे सही पस मंज़र में सही ॿोलीअ में अचणु घुरिजनि त जीअं तव्हां उन्हनि खे सम्झी सघो। अॼु जोए साहिब वटि कुझु अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि निकिती, बहस हलियो लस ॿेले ऐं उल्हासनगर ते। मूं चयो त साईं लस ऐं उल्हासनगर ॻाल्हि मिड़ई साॻी अथव। चयईं त कीअं? चयोमांसि लस ऐं उल्हास जो संस्कृत में रूट मिड़ई साॻियो आहे। उल्हास जो मतिलबु आहे आनंद, यानी जिते ख़ुशियूं ई ख़ुशियूं हुजनि, ऐं लस ॿेले में ईअं ई हो, आनंद हो, ख़ुशी हुई, ॿिन्हिनि जो रूट साॻियो आहे। उन खां पोइ साईंअ चयो त विंद्राभन विंद्र मां निकितल आहे। मूं चयो त न, ईअं न आहे। विंद्राभन असल में आहे वरंदाबन, जेको कुझु लिसानी उसूलनि मुताबिक़
वरंदा बिन मां बिगड़ी बंदरा बन थी वियो आहे। वरंदा माना आहे तुलसी। तुलसीअ जो जेको ॿूटो थींदो आहे उनखे संस्कृत में वरंदा चइबो आहे, छाकाणि त उन इलाइक़े में तुलसी घणी थींदी आहे। उन करे उन इलाइक़े जो उहो नालो पियो। असांजा जेके नाला आहिनि उन्हनि जे पुठियां बि ॾाढो मतिलबु आहे। जीअं दुर्योधन या सुयोधन। सुयोधन माना जेको लड़ाईअ में होशियारु हुजे या नालो आहे। कृष्ण। कृष्ण माना कारो। असां वटि नालो आहे सांवलदास। सांवल अखर निकितल आहे श्यामल मां। श्यामल त नालो तव्हां ॿुधो हूंदो, जेका एक्ट्रेस हूंदी हुई श्याम। श्यामा या शामिल, उन जो मतिलबु आहे कारो या सांवरो। श्यामल माना सांवरो। असां वटि जेको सांवरो अखर आहे या सांवल अखर आहे उहो बि श्यामल मां ई निकितल आहे। उहो ॾाढो दिलचस्पु अभ्यास थींदो जेकॾहिं असां तव्हांखे उन हिंदी ऐं संस्कृत जा नाला ऐं उन्हनि जो मतिलबु ॿुधायूं त उहे थोरी तब्दीलीअ सां सिंधीअ में बदिलजी आया आहिनि। असां हिंदी ऐं संस्कृत जे एॾो वेझो आहियूं जो हू बैरियर आहे ई कोन असांजे विच में। ताजो हीरा इहो चयो वञे थो त जेकाटई असां जेकाटई सिंध मां हिंद वई आहे उहा ई लिखे थी, नओं लिखंदड़ पैदा न थियो आहे। मां सम्झां थो त सूरत हाल मुकमिल ईअं बि न आहे। उते नई टईअ में फिक्शन या शाइरीअ में अहिड़ा कहिड़ा नाला आहिनि जन जो जनमु हिंद में थियो हुजे ऐं सिंधी अदब सां संदन वाबस्तगी शुमारु कजे। असांजे सिंध जी नई टईअ जी सुध लाइ उन्हनि जा नाला ॿुधायो। हीरो ठक्कर। फिक्शन या कहाणीअ में नारी पदम आहे। नारी पदम कहाणीअ में सुठो नालो आहे। बंसी खूबचंदाणी आहे, उहो सुठियूं कहाणियूं लिखे थो। अहिड़ी तरह नई टईअ में बि चङा नाला आहिनि जन सुठियूं कहाणियूं लिखियूं आहिनि। या जेकॾहिं श्याम जयसंघाणीअ खे ॾिसिजे त उहो बि हरू हितां जी पैदावार न आहे। नद छागाणी आहे, उहो बि क्रिटिसिज़म में चङो लिखे थो। शाइरीअ में महेश नेणवाणी आहे। ॿी हिकु छोकिरी गांधी धाम में आहे, हेमी सुधार नगाणी, उहा बि सुठो थी लिखे। श्रीकांत सदफ़ आहे, इंदिरा पूनावाला आहे। अहिड़ी तरह काफ़ी नाला आहिनि, हरू भरू सुञ कान्हे का, पर एतिरा घणा बि कोन आहिनि। निसार शाहीन तव्हां मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि में नसर तोड़े नज़म में पियो लिखियो आहे। तव्हां लिखण जी शुरूआति असल में कॾहिं खां ऐं कहिड़ी सिन्फ़ खां कई? हीरो ठक्कर। मूं लिखण जी शुरूआति 1958 ईस्वीअ खां कई। 1958 ईस्वीअ में पहिरीं शुरूअ में कहाणियूं लिखण जो शौक़ड़ो हूंदो हो। सो पहिरीं कहाणी असांजी हिंदवासी अख़बार निकिरंदी आहे, उन जे हफ़्तेवार एडिशन में छपी हुई। 1958 ईस्वीअ जी कंहिं महीने में छपी हुई। पोइ मूं महसूसु कयो त मूंखे उन में का ख़ासि कामयाबी न पई मिले। मां थोरो बेसब्र माण्हू बि आहियां। सो जॾहिं कहाणीअ में कामयाबी न मिली त पोइ शाइरी शुरू कयमि त शाइरी मिड़ई सुठे नमूने हली वई। एतिरे क़दुरु जो उन्हनि 2-3 सालनि में हुते हिंदुस्तान में जेके गज़ल जा सुठा शाइर हूंदा हुआ उन वक़्त जा, उन्हनि में मुंहिंजी गज़ल खे ॾाढो पसंदि कयो वेंदो हो। हिकिड़े भेरे 1960 ईस्वीअ में जेको मूं गज़ल लिखियो, जेकॾहिं तुंहिंजा बणी वेंदासीं सारी दुनिया खे वणी वेंदासीं, लेखा थिया आशिक़ में त मजनू छा गोए घणनि खां खणी वेंदासीं, जीत थिए हार थिए कुझु बि थिए दाव हणणो आहे हणी वेंदासीं, था चवनि कुझु न खणिजो दुनिया मां असीं अरमान खणी वेंदासीं, ॿूर वांगुरु अञा बि पिया था पचूं वक़्तु आयो त छणी वेंदासीं। त उहो गज़ल जेको मूं 1960 में लिखियो, मतिलबु त अदबी ज़िंदगी शुरू करण जे 2 सालनि जे अंदरि उहो एॾो पॉपुलर थियो जो जिते मुशाइरे में वेंदो हुउसि, उहो गज़ल जॾहिं मूं पहिरीं मुशाइरे में पढ़ियो त उन मुशाइरे जी सदारत राम पंजवाणी पे कई। राम पंजवाणी साहिबु उन वक़्त जी हिकिड़ी हस्ती हूंदो, उहो असांजे सिंधी अदबी दुनिया में छायल हूंदो। त जीअं ई मूं गज़ल पूरो कयो त यकदमि उथी ऐं मूंखे भाकुर पातईं, चई त हीरा मूंखे वणी वियो आहीं तूं। उन खां पोइ जॾहिं शेख अयाज़ साहिबु पहिरीं दफ़ो 1962 ईस्वीअ में उते भारत आयो त मूंखे यादगिरी आहे त सुगन आहूजा जेको तमामु पुख़्तो नक़ाद
जंहिं नारायण श्याम जी शाइरीअ ते तनक़ीद कई आहे, उन जे घर में हिकिड़ी नंढड़ी महफ़िल थी हुई, जंहिंमें तमामु सिलेक्टेड माण्हुनि खे, छो जो असां वटि उते जॾहिं सिंध मां का वॾी हस्ती ईंदी आहे त पोइ लेखक चाहींदा आहिनि त ॿियनि घणनि ॼणनि खे दूरि रखिजे, बाक़ी तमामु हिकिड़ा जेके तमामु सिलेक्टेड माण्हू हूंदा आहिनि उन्हनि खे अॻियां एक्सपोज़ कजे, बाक़ी ॿियनि खे मिड़े उंदे में रखिजे। मुंहिंजी उहा ख़ुशकिस्मती हुई जो मूंखे उन में शामिलु कयऊं, न त मूंखे त बैकग्राउंड रुगो 3-4 सालनि जी हुई, बैकग्राउंड त सिर्फ़ु रुगो 3-4 सालनि जी हुई। त मोहन कल्पना ऐं सुगन आहूजा जहिड़नि शख़्सनि मूंखे नींढ ॾेई उते महफ़िल में घुरायो। पोइ उते सभिनी खे वारो ॾिनऊं त पंहिंजा पंहिंजा शहर उते ॿुधाइनि। 2 शहर चवण जो मौक़ो मूंखे बि मिलियो, त हिकिड़ो उहो शहर पढ़ियुमि, उहा चांड्रो की राति हुई। सुगन आहूजा जे घर में ॿाहिरि अङण में वेठा हुआसीं, शिखया साहिबु कंहिं ना ध्यानु ई न पियो ॾिनो, ईअं मिड़ई जेकॾहिं को पढ़े पियो त पढ़े पियो, हिन मथे चंड ॾांहुं पियो निहारियो, संदसि नज़र घणो चंड ॾांहुं हुई। पोइ हाणे को अहिड़ो शाइर आयो पिए, सगन आहूजा पढ़ियो या ॿिए कंहिं पढ़ियो त पोइ मिड़ई तवजो ॾिनई पए। मूं जेॾी महिल पंहिंजो उहो गज़ल पढ़ियो ऐं उन सां गॾु हिकिड़ी वाई पढ़ियमि, रोज़ न ईंदियूं अहिड़ियूं रातियूं रहम असां ते खा, सजण तूं हाणे त मोटी आ, वरी चढ़ियो आहे चंड मथे वरी चिकियो आहे घाह, सजण तूं हाणे त मोटी आ। जेॾी महिल मूं उहा वाई पढ़ी त शेख हयाज़ मूंखे ॾाढी शाबाश ॾिनी ऐं चयईं त तूं तमामु पुख़्तो कलाम थो चईं, त उहा मूं लाइ वॾी हिमत अफ़ज़ाई हुई। अहिड़े नमूने जॾहिं ॾिठुमि त शाइरीअ में ॻाल्हि हले थी त पोइ शाइरीअ खे अॻियां रखियोसीं। पोइ वरी 1976 ईस्वीअ वारे ज़माने में काज़ी कादन जो कलाम जो हथु लॻी वियो ऐं तहक़ीक़ ॾांहुं छिकियुसि, ऐं वरी उन में डॉक्टर साहिबु मुरलीधर जेटले जहिड़ी शख़्सियत जी दोस्ती मिली वई, त पोइ वरी सफ़ा शाइरीअ ॾांहुं ध्यानु घटिजी वियो। निसार शइ अॼुकल्ह कहिड़ी सिन्फ़ खे वक़्तु ऐं तरजीह ॾियो था, हीरो ठकर। अॼुकल्ह मुंहिंजो सॼो तवजो तहक़ीक़ ऐं तवारीख़ ॾांहुं आहे, बाक़ी हाणे जेके पुराणियूं बीमारियूं आहिनि उहे सहुलियूं त कोन छुटंदियूं आहिनि। निसार शाहीन, तव्हांजा हेल ताईं कुल केतिरा किताब छपिया आहिनि? हीरो ठकर, कुल 7 किताब छपिया आहिनि। माहवार पूरब जे अक्टूबर 1996 ईस्वी वारे शुमारे में शाया थियो।